बिशा कमांडर स्कूलिंग सिस्टम पारां चिल्ड्रन डे जे मौक़े ते स्कूल जी सीईओ शगुफ्ता ज़ुल्फ़कार अहमद मेमन जी अॻवानी में स्कूली शागिर्दनि सां ॿारनि जो ॾिहाड़ो शानदार तरीक़े सां मल्हायो वियो। इन मौक़े ते क्लास नर्सरी खां 8वीं क्लास जे शागिर्दनि खे हैदराबाद जे मुख़्तलिफ़ हंधनि जो दौरो कराईंदे खेनि उन्हनि हंधनि मुतलिक़ मालूमात पिणु ॾिनी वई। जिते ॿारनि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते स्कूली शागिर्दनि खे तफ़रीह लाइ हैदराबाद जे बहितरीन तफ़रीह वारे हंधि बॉलीवुड जे प्ले लैंड में मौजूदु समूरनि ॿारनि जी दिलि विंदराईंदड़ झूलनि, जंपिंग नेट, एयर चेयर, ऑटो कार, बॉक्सिंग सेंटर ते शागिर्दनि खे एंटरटेनमेंट कराईंदे खेनि उन्हनि शयुनि खां मुकमल आगाह कंदा रहिया। इन मौक़े ते स्कूल जी हर क्लास जी टीचर पंहिंजे ॿारनि सां गॾु रहंदे ॿारनि खे इंजॉय कराईंदियूं रहियूं। ॿारनि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते कमांडर स्कूलिंग सिस्टम जे सीईओ मैडम शगुफ्ता ज़ुल्फ़कार मेमण मक़ामी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त संदनि मक़सदु ॿारनि खे तालीम न पर तरबियत ॾियणु आहे। इन लाइ हू स्कूल जे गुलनि जहिड़नि ॿारनि खे तालीम सां गॾोगॾु खेनि दीन और इस्लाम समेत उथण वेहण जा आदाब व अदब सेखारण सां उन्हनि खे दुनिया जी मालूमात ऐं एंटरटेनमेंट कराइण बि ज़रूरी सम्झंदे खेनि ॿाहिरीं माहौल खां पिणु आगाह करण लाइ अहिड़ा प्रोग्राम करणु ज़रूरी सम्झिया वञनि था। स्कूली ॿारनि खे आख़िर में डिनर पिणु कराई वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।